सरदार हुनखे कॾहिं बि माफ़ न कंदो हानी। सरदार शेर मोहम्मद खान कॾहिं बि हुन ज़ालिम जे अॻियां कंध न झुकाईंदो। कंध त कटाए सघे थो सरदार, पर ज़ालिम जे अॻियां कंध झुकाए नथो सघे हानी। मथां तोखे इहा भुल हुजे। सरदार शेर मोहम्मद खान कॾहिं बि हुन ज़ालिम खे माफ़ न कंदो। शेर बहादुर पंहिंजे करतूतनि जे करे सरदार शेर मोहम्मद खान जे साम्हूं कंधु ऊंचो करे हलण जहिड़ो छॾियो ई न आहे पाण खे। दुनिया जी कंहिं ताक़त आज़माइण वारे मैदान में विढ़ण वारो अॼु ताईं हाराइण जो सबुर, बर्दाश्त जो हौसलो ऐं शिकस्त जी कुर्बानी ॾियण खां सवाइ कॾहिं बि नथो खटे सघे। पर मूंखे पक आहे त अॼु जो सिज फतह जी ताक़त ॾिसी पोइ लहंदो। तुंहिंजी शादी मूंसां थिए थी, मूंसां। हाणे तूं कॾहिं बि हुन शानज़े वटि न वेंदी। ऐं हितां जे माण्हुनि में इनकलाब अची वेंदो, समूरो राज उथी बीहंदो। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।